दड़ो में IBA टेस्ट पास उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ रैली कढी एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। IBA टेस्ट पास कंदड़ GST ऐं PST उम्मीदवारनि पारां ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि जे अॻवाननि पारां ताहिर सूमरो, अमजद मेमण, मीर हसन सूमरो, सालिम सूमरो ऐं ॿियनि जी अॻवानी में सरकारी अस्पताल खां पुल चौक ताईं रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उम्मीदवार दाहियो त टेस्ट में 40% खां मथे मार्कूं खणण बावजूदि ऑफर ऑर्डर जारी नथा कया वञनि, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हुकूमत 20 तालकनि खे डिप्राइव्ड ॼाणाए नौकरियुनि ते पाबंदी मढ़े छॾी आहे, जॾहिं त ॼाणायल तालकनि में तालीम इंतिहाई पुठ ते पयल आहे ऐं केतिराई स्कूल बंदि पयल आहिनि। उन्हनि मुतालबो कयो त GST ऐं PST पास उम्मीदवारनि खे जल्द ऑफर ऑर्डर जारी करे पैदा थियल बेचैनी ख़त्म कई वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची